अस्सलाम वालेकुम। अॼु असां पचायूं था ही बीफ जूं बूटियूं। ठीक है, सो आज हम ये बीफ की बोटियां बना रहे हैं। सबसे पहले मैंने थोड़ा सा ऑयल डाल के इन बोटियों को फ्राई किया था और फिर पानी और नमक डाल के इनको गलने के लिए छोड़ दिया था। अब ये तकरीबन गल चुकी हैं। ठीक है, अध किलो बीफ जूं वॾे गोश्त जूं बूटियूं हुयूं, जंहिंखे मूं पहिरियों थोरो तेल विझी चङी तरह इन्हनि खे तरियो, फ्राई कयो। उन खां पोइ मां हिन में लूणु थोरो ऐं पाणी विझी हल्की बाहि ते छॾे ॾिनो। हाणे ही गोश्त असांजो ॻरी वियो आहे। हाणे असां हिन में विझंदासीं ही बसर आहिनि 2 मीडियम साइज़ ऐं 4 टमाटर जो पेस्ट आहे। ठीकु आहे, असां हिन में पहिरियों टमाटर विझूं था, टमाटर जो पेस्ट ऐं उन सां गॾु गॾु ही चॉप थियल बसर, लूणु हिन में पियल आहे। हाणे असां हिन खे वरी छॾींदासीं थोरी मीडियम बाहि ते, जेसिताईं असांजा ही बसर ॻरी वञनि। टमाटर त अॻु में ही पेस्ट थियल आहे। ये 2 चॉप की हुई बारीक कटी हुई प्याज मैंने इसमें डाली है और 4 टमाटर का पेस्ट। ठीक है, अभी हम इसको ढककर इतना पकाएंगे कि ये जो प्याज है वो गल जाए, क्यों टमाटर तो पहले से हमारा पेस्ट है। इसको हम एक दरमियानी सी, थोड़ी सी हल्की दरमियानी आंच पे पकाएंगे ढककर। और जब ये प्याज गल जाएगी तो उसके आगे क्या करना है वो फिर मैं आपको दिखाती हूँ। उसके साथ ये हमारे पास हरी मिर्चें हैं, इसको बारीक काट लेंगे आखिर में डालने के लिए। 1 टीस्पून लाल मिर्च पिसी हुई, 1 टेबल स्पून ये धनिया कुटा हुआ, कुटियल धाणा आहिनि, 1 खाइण वारो चमचो ऐं हिकिड़ो नंढो चमचो चांहि जो पीठल ॻाढ़ा मिर्च आहिनि। ही सावा मिर्च आहिनि, इन्हनि खे सनो कटींदासीं। आख़िर में असां इन्हनि खे जेको आहे जॾहिं ही तयारु थी वेंदा त उन महिल विझंदासीं। सो हाणे असां इंतज़ारु कयूं था जेसिताईं असांजा ही बसर ॻरनि ऐं इनजो पाणी सुके। हिनखे चेक कयूं था। चेक करना ज़रूरी होता है ताकि हमें अंदाज़ा हो कि कितना पानी है या इस नीचे से लग तो नहीं रहा। इहो ॾिसणु ज़रूरी हूंदो आहे त हिन में पाणी केतिरो आहे या ही सड़े त कोन पियो। सो हिनखे अञा बसर ॻरण में थोरो टाइम लॻंदो, इन जे लाइ असां हिनखे ढक ॾेई वरी छॾे ॾींदासीं। इंतज़ारु कयूं था। ही सावा मिर्च मूं कटे छॾिया आहिनि ऐं इन्हनि जा ॿिज बि कढी छॾिया आहिनि। ही बाक़ी बचियल ॿिज बि जेके आहिनि मां उहे जेके न विझंदसि। ॿिजनि सां थोरो ज़ाइको वधीक तेज़ थी वेंदो आहे मिर्चनि जो। अच्छा, ये मिर्चें काट ली मैंने, इनके बीज निकाल दिए, जो थोड़े बहुत रह गए हैं वो भी मैं नहीं डालूँगी। और यहाँ मसाले मैंने आपको 2 बताए थे शुरू में, इसमें मैंने 1 मसाले का इजाफा किया है, आधा टीस्पून पिसा हुआ गरम मसाला। ठीक है, पहिरियों मूं सिर्फ़ु 2 मसाला ही तव्हांखे ॿुधाया, पर हींअर अधु नंढो चमचो चांहि वारो मूं गरम मसालो पीठल हिन में शामिल कयो आहे। असां हिनखे चेक कयूं था। ही ॾिसो, बसर बिल्कुलु नरम थी विया आहिनि ऐं पाणी बि काफ़ी टमाटनि जो ऐं बसरनि जो खुश्क थी वियो आहे। हाणे असां हिन में विझंदासीं सावा मिर्च। इसमें हरी मिर्चें हम डाल रहे हैं, आप देख रहे हैं कि टमाटर का और जो प्याज का पानी था वो खुश्क हो गया है काफ़ी हद तक। तो अभी हमने इसमें हरी मिर्चें डाल दी और ये मिर्चें डाल के हम इसको थोड़ा सा दम पे लगाएंगे ताकि ये जो बाकी पानी है इसमें ये भी सूख जाए। ठीक है, सावा मिर्च विझी हाणे असां हिनखे थोरो अञा दम ॾींदासीं एसि ताईं जीअं हिन में ही बाक़ी बचियल पाणी बि जेको आहे उहो सुकी वञे। उन खां पोइ जेको बि अॻिलो प्रोसेस आहे उहो मां तव्हांखे ॾेखारियां थी। फ़िलहालु असां हिनखे ढक ॾेई वरी इंतज़ारु कयूं था। हाणे ही ॾिसो, हिन जो पाणी सुकण वारो आहे। तक़रीबन 2 मिंट हिनखे मां उथलाईंदमि तो जेसिताईं हिन जो ही पानी सुकी वञे। बाहि मां हिन जी थोड़ी तेज़ कई आहे, आग मैंने थोड़ी सी बढ़ा दी है। इसको मैं पलटती रहूँगी ताकि इसका पानी जो है वो थोड़ा सूख जाए। इसको बिल्कुल ड्राई कर देना है, सफ़ा सुकाईंदासीं जीअं तेल नज़र अचे। अच्छा, हिनखे पचाइण में बसि जेको टाइम लॻंदो आहे इहो लॻंदो आहे जो गोश्त जेसिताईं ॻरे। ज़ाहिर आहे बीफ ॻरण में टाइम तो वठे, इन लाइ उहो ॻरण वारो ई टाइम हिन जो टाइम आहे। बाक़ी त ही तकरीबन जल्दी तो पची वञे। इसमें इतनी देर लगेगी जितनी देर में गोश्त गल जाए। बीफ को गलने में थोड़ा वक्त लगता है, इसलिए थोड़ा सा प्रोसेस में अब रिपीट कर देती हूँ कि सबसे पहले बोटियों को तेल में फ्राई किया, फिर उसमें पानी और नमक डाल के बॉईल करने के लिए रख दिया था। जब बीफ तकरीबन गल गया, बोटियाँ गल गई हैं, तो मैंने इसमें टमाटर और प्याज शामिल की और जो वो नरम हो गया टमाटर और प्याज
अच्छा, ज़रूरी नहीं कि आप पेस्ट डालें, आप इसमें कटे हुए चॉप किए हुए टमाटर बारीक कटे हुए डाल सकते हैं। ठीकु आहे, इहो ज़रूरी कोन्हे त तव्हां बसरनि जो टमाटरनि जो पेस्ट विझो। जीअं बसर सन्हा कटियल आहे, ईअं तव्हां टमाटर बि सन्हा कटे बिल्कुलु चॉप करे विझी सघो था। सो अगरि तव्हांखे मुंहिंजी रेसिपी वणी हुजे त ज़रूरु वीडियो लाइक कजो, कमेंट कजो, शेयर कजो ऐं मुंहिंजो चैनल सब्सक्राइब कयो। मुस्तक़बिल में ज़िंदगी रही अञा बि घणा तजुर्बा तव्हां सां शेयर कंदसि, त जेकॾहिं चैनल सब्सक्राइब कंदो त आसानी सां तव्हां उहे ॾिसी सघंदो। हुनखे तेज़ बाहि ते मां थोरो फ्राए कयां थी त जीअं हिन जी जो जेको बाक़ी रहियल पाणी बि आहे उहो बिल्कुलु सुकी वञे। सो ही असांजो मसालेदार बीफ जूं बूटियूं तयारु आहिनि। ज़रूरु ट्राई कजो ऐं मूंसां शेयर कजो, ॿुधाइजो तव्हां ठाहियो त तव्हांखे कहिड़ो रिस्पॉन्स मिलियो या टेस्ट कीअं आयो। तव्हां चाहियो त मटन जूं बूटियूं बि ईअं करे था सघो, सेम तरीक़े सां। चिकन बि करे सघिजे थो, पर चिकन जो इहो आहे त चिकन खे फ्राए करण खां पोइ उन में डायरेक्ट तव्हां बसर ऐं टमाटा विझो, उन में पाणी विझी बॉइल कोन कंदासीं छो त चिकन जल्दी ॻरंदो आहे। पर घणो करे हीउ जेको तरीक़ो मूं तव्हांखे सेखारियो इहो हिन बीफ में ई टेस्टी लॻंदो आहे। ठीकु आहे, सो हाणे मूं ड्राई मसाला तव्हांखे ॿुधाया, ॻाढ़ा मिर्च, कुटियल धाणा ऐं अधु चमिचो नंढो पिठल गरम मसालो। ऐं ॿी ॻाल्हि त लूणु ऐं मिर्च पंहिंजी मर्ज़ीअ जे मुताबिक़ खणी सघो था, ज़रूरी न आहे त जेको मिक़दारु मां ॿुधायो आहे। हा, बाक़ी ही धाणा कुटियल विझो त वधीक सुठी ॻाल्हि आहे। गरम मसालो बि एतिरो ई विझो जेतिरो मूं ही अधु किलो ते तव्हांखे अधु टीस्पून ॿुधायो आहे। आधा किलो बीफ पे मैंने आधा टीस्पून, आधा छोटा चम्मच बताया गरम मसाले का, इससे ज़्यादा नहीं डालें। बाकी नमक और मिर्च आप अपनी मर्ज़ी से ले सकते हैं। तो ही मुझे मज़ेदार मसालेदार बीफ जूं बूटियूं तैयार आहिनि। हमेशा चवंदी आहियां खाधो प्यार सां पचायो, पंहिंजी ॿोलीअ सां प्यार कयो, पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो। अलाह साईं तव्हांखे हमेशा ख़ुशि रखे। वरी कंहिं ॿी सुठी वीडियो सां, कंहिं कम जी ॻाल्हि सां, कंहिं नई डिश सां तव्हां सां मुलाक़ात थींदी। तेसिताईं इजाज़त ॾियो। अल्लाह वाहिद।